जी नाज़रीन, हीअं असां मौजूदु आहियूं प्यारो स्टेशन कुबी कब्रिस्तान में। हिते मौजूदु गादी नशीन ॻोठनि ने एहतिजाज कयो आहे त कुबी जे कब्रिस्तान में जेके मसइला आहिनि उहे हल नथा कनि। अचो त हिते मौजूदु ॻोठाणनि ऐं गादी नशीन ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुबी कब्रिस्तान जा कहिड़ा मसइला आहिनि, हुनजो छा चवणु आहे। मां इन दरगाह सैदनल शाह लकियारी जी गादी नशीन आहियां ऐं ही क़ब्रिस्तान जेको आहे सो 100 साल खां बि मथे पुराणो क़ब्रिस्तान आहे। ऐं हिन क़ब्रिस्तान जी का बि गवर्नमेंट जे हिसाब सां, सिंध हुकूमत जे हिसाब सां का बि असांजी सपोर्ट न कई वई आहे। माशाल्लाह असांजे एरिया जा चेयरमैन काउंसलर बि गंजा आहिनि, पर हिन ते कंहिं बि नज़र न रखी आहे त हिन क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियारी वञे ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम कई वञे ऐं ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो पाणी जो निकाल कयो वञे। बरसाति जे मौसम में जॾहिं बरसाति अचे थी त माण्हू वीचारो इतफ़ाक़ को फोतगी थी थिए त हिते रखण जे लाइ परेशानी आहे ऐं पाणी बीहण जे करे हे क़ब्रिस्तान जूं क़बरूं जेके मुस्मार थी थियूं वञनि ऐं वरी खोटण में उहो ई थो थिए त साॻियूं साॻियूं क़बरूं थियूं खोटिजी वञनि। हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हुयो त सिंध जे अंदरि जेतिरा बि क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि खे चौदीवारी ॾिनी वञे, उन्हनि खे ड्रेनेज सिस्टम जो प्रोग्राम सिस्टम बहाल कयो वञे या पाणी जो सिलसिलो जेके तकलीफ़ूं आहिनि दरपेश अचनि थियूं उहे बहाल कयूं वञनि। उन लाइ असां ज़िले इंतिज़ामिया खे, ज़िले जे चेयरमैन साहब खे, DC साहब खे पुरज़ोर अपील था करियूं त हाई कोर्ट जे हुकुम ते अमल कंदे असांखे ही ड्रेनेज सिस्टम जो प्रोग्राम ऐं चौदीवारी या पानी जे मिठे जी सहूलियत फ़राहम कई वञे। महिरबानी। कुबियार मुक़ाम के तमाम का सहूलत कान्हे का, हिनखे चौधारी ॾिनी वञे, पर हुकूमत का बि हिन जो जाइज़ो कोन थी वठे। ॻोठाणा ॿिया कई माण्हुनि खे चयो अथऊं कोर्ट अचे या मुक़ाम में ज़रूरत आहे, कॾहिं बरसाति थी पए त रस्तो न आहे, का बि मुक़ाम खे सहूलियत न आहे। हुकूमत को बि हिन जो जाइज़ो नथी वठे। कई माण्हुनि वॾेरा नंढेरा असां सभिनी खे चयो आहे त सभई गॾिजी या मुक़ाम में फोड़ी कयो या हुकूमत में चयो या DC सां मिलो, कंहिंसां मिलो त मुक़ाम खे कान का सहूलियत मिले। पाणी जी सहूलियत कान्हे, कमल रस्ते जी सहूलियत न आहे। बरसाति थी पए को माण्हू थो अचे, उन में वधि में वधि माण्हू परेशान। त साईं जेका ॻाल्हि चई आहे इहा तमामु सही चई अथई ऐं असांजे हिन मुक़ाम खे तक़रीबन 15-20 ॻोठनि ते मुश्तमिल आहे। जीअं प्यारो ॻोठ आहे इस्लामपुरा, ॻोठ दरेशानिया ऐं गुलबेग भंवरा, प्यारो स्टेशन आहे। ॿिया खोड़ई इलाइक़ा आहिनि जेके हिते क़बरूं चे खोटे ऐं रखनि था माण्हू, उनखे तमामु तकलीफ़ थिए थी हिते पाणीअ जी। ऐं मेन मसइलो इहो आहे त हिनखे चौदीवारी न आहे। चौदीवारी जे करे हिते कुतो ॿिलो अचे थो जेको माना क़बरुनि जी बेरमती कई हलियो थो वञे, या वरी माल वारा आहिनि, उठन वारा आहिनि, उहे रिढन वारा आहिनि, उहे अचे माल छॾे बीहंदा रहनि, जेको माना अचे क़बरुनि जी तमामु बेरमती थिए। असांजी अपील आहे DC दादू खे ऐं ख़ासि करे पीर मुजीबुल हक़ साहब खे, MP MNA खे रफ़ीक जमाली खे। मुतालबो असांखे इहो आहे त असांजो पहिरीं आहे त असांखे हिनखे चौदीवारी खपे। ॿियो इहो आहे त असांखे पाणी मिठे जी माना हिते असांखे अची वञे वाट्सअप लाइ। ऐं टियों इहो आहे त हिन जो बरसाती पाणी जेको आहे उहो तमामु माना हिते घणो पी थो रहे, पोइ उन में का फोतगी थिए थी, तमामु तकलीफ़ थी थिए त जीअं हिते अचे असांखे उनजो ड्रेन सिस्टम करे असांखे पाणी निकाल करण लाइ को मनसूबो करे ॾियनि। साईं असांजो कुबीअ मुक़ाम आहे जंहिंखे चौदीवारी जेका आहे इन तकलीफ़ आहे ऐं पाणी निकाल जी बि तकलीफ़ आहे ऐं पाणी पीअण जी बि तकलीफ़ आहे। जंहिंमें जे बरसाति जॾहिं पवंदी आहे त हिते एतिरी तकलीफ़ हूंदी आहे जो जंहिंजो बि दुनिया मां फ़ानी थी वेंदो आहे उनखे उते ई दफ़न कराईंदा आहिनि, मस्जिद में उते ई। सो महिरबानी करे असांजी अपील इहा ई आहे त असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। नाज़रीन, हिते मौजूदु ॻोठाणा ऐं गादी नशीन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हुनजो चवणु आहे त हीउ कुबियो क़ब्रिस्तान 100 साल खां वठी क़दीमी क़ब्रिस्तान आहे। हिते सिंध गवर्नमेंट तरफ़ां, ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। हिते निकाल जी जेका नाली आहे उहा न ॾिनी वई आहे। हिते पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे। हिते चौदीवारी जेका आहे उहा न ॾिनी वई आहे। हिन वधीक चवणु आहे त सिंध हाई कोर्ट तरफ़ां हुकुम जारी कयो वियो त जेके बि सिंध जा क़ब्रिस्तान आहिनि उनखे चौदीवारी ॾिनी वञे, उनखे ड्रेनेज जे हिसाब सां नाली ॾिनी वञे ऐं पीअण जे पाणी जी सहूलियतूं ॾिनी वञनि। पर सिंध गवर्नमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया दादू तरफ़ां हिते का बि सहूलियत न ॾिनी वई आहे, जंहिंजे करे हिन ॻोठाणनि सिंध हाई कोर्ट खां, ज़िले इंतिज़ामिया खां ऐं वज़ीर सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त प्यारो स्टेज मथां कुबियार मुक़ाम में जेका चौधरी ॾिनी वञे, पीअण जे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे ऐं नेका जी नाली ॾिनी वञे त हिते ईंदड़ जेके इलाइक़े मुक़ीम आहिनि उहे पंहिंजे प्यारनि खे जेको आहे दफ़न करे सघनि। इहे सहूलियतुनि जी इंतिहाई खोट आहे। हिन जो वधीक चवणु आहे त असां काफ़ी सालनि खां वठी ज़िले इंतिज़ामिया ॿियनि खे चवंदा अचूं था त जेके सहूलियतूं आहिनि असांखे ॾिनियूं वञनि, पर उहे असांखे नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिंजे करे असांजे हिन मामले जो नोटिस वठी असांखे क़ब्रिस्तान जे हवाले सां जेके सहूलियतूं उहे ॾिनियूं वञनि।